ॾिसंदो आहे, संसार जे मोह खां छुटल आहे ऐं जेको गिला नेकीअ खे नित जपींदो आहे ऐं शरीर जंहिं बि नमूने हले उन में सदाई संतुष्ट आहे। रहण जे स्थान खां भी जंहिंजो मोह नाहे अहिड़ी अचल बुद्धीअ वारे अहिड़ी अचल बुद्धीअ वारो भक्त मूंखे प्यारो आहे। चो हरे राम हे हरे। ठीक है 5 मिनट तू कंदी कर है ना। मामा जो टाइम 6 बजे आ, मामा कंदो आ 6 जी 10 मिनट 5 मिनट। तो पहिरों हिकड़ी ॿी कोई ड्यूटी संभाले जेको 5 मिनट पहिरों सत्संग आरंभ करे भाई है ना। पो मामा 5 मिनट पो अची कंदा पाण 5-10 मिनट में। 6 बजे जो टाइम आ तो 5:59 असां पंहिंजो कमु कयूं है ना। जंहिंजी जेकी सेवा है, मामा जी सेवा ना है भाई आर्गन खणे ढोलकूं खणे, पर मामा के उन में मजो इंदो आहे। मां आर्गन लगाया, मां सूच जोड़िया। मामा जी सेवा है लाइव करण जी, वो उन में लेट कंदो भले। अरे तव्हां पंहिंजो कमु कयो, जंहिंजो सेवा है आर्गन जी आर्गन लगाईंदो, जंहिंजी ढोलक जी आहे ढोलक हलाईंदो। और नबी तो गीता पढ़नी आहे, उन में कहिड़ा ढोलक ऐं असांखे आर्गन लॻंदा। चो हरे राम। मता समझो मां इहा ॻाल्हि मामा के न समझाई आहे, पहिरों भी समझाए चुको आहियां, पर मामा जे घर जेके चीटा थी निकिरनि उहे मामा के घुमाए थी छॾनि लाइक़। छा कजे भाई। श्री कृष्ण गोविंद। हाँ ध्यान ॾियो भाई, भगवान कीअं प्रेम कंदा, कहिड़ा गुण हुजन। जेको दोस्त में दुश्मन में एक जहिड़ो हुजे। पहिरीं ॻाल्हि, दुश्मन सां भी उहाई भलाई जेकी दोस्त सां, दुश्मन सां भी उहाई सद्भावना जेकी दुश्मन सां भी उहाई रखे दोस्त वारी, कोई भेद न रखे। यानी जंहिंजो कोई दुश्मन भी बणजी वञे तो उनखे लाभ ही लाभ। चो हरे राम। चवंदा आहिनि न संसारी माण्हुनि जी दोस्ती भी खतरनाक। अरे संतन जी तो दुश्मनी भी करुणा करण वारी। तो जेको दोस्त दुश्मन में एक नजर एक भाव हिकिड़ो स्वभाव वारो हुजे, ॿियो वरी मान अपमान में भी उही हुजे, सर्दी गर्मीअ में भी उही हुजे, सुख दुख में भी सम हुजे, शीतल हुजे, धीरजवान हुजे। ऐं संसार जे मोह खां जेको छुटल आहे। संसार में मोह कोन्हे। असांजो केॾो मोह आहे संसार में। जेसि ताईं 2-4 माण्हू मिलन कोन ॻाल्हाइण जे लाइ त जीवन नर्क लॻंदो आहे न। मोबाइल जेसि ताईं न खुले त ईअं लॻंदो आहे ॼण मां त कोई शमशान घाट पहुची वियो आहियां। मोबाइल खुले त लॻंदो आहे हा ईडन गार्डन अची वियासीं। हाणे असां ॼण भैया अची हाणे बाग बगीचनि में पहुता आहियूं, हाणे बॉम्बे शहर में पहुता आहियूं। हरे राम। तो जेको हर शय में गदगद तो रहे, प्रसन्न तो रहे। चवंता न कबीरा खड़ा बाजार में, कबीरा खड़ा बाजार में, मांगे सबकी खैर, मांगे सबकी खैर, ना काहू से दोस्ती, ना काहू से दोस्ती, ना काहू से बैर, ना काहू से बैर। कबीर साहब चवंता भाई मां विच बाजार में बीठो आहियां, न कंहिंसां दोस्ती आहे न कंहिंसां बैर आहे। ये न सोचो दोस्ती ना है तो दुश्मनी आहे, दुश्मनी भी ना है। सब भगवान जा आहिनि, सब पंहिंजा आहिनि, सभिनि जो भलो थिए। अहिड़ा भक्त भगवान के ॾाढा प्यारा आहिनि, जेके सम रहनि, धीरज में रहनि, मौज में रहनि, दोस्त में दुश्मन में, सुख में दुख में, सर्दीअ में गर्मीअ में, मान में अपमान में, ऐं शुभ अशुभ सभिनी कर्मनि जो फल त्यागे छॾियो। अच्छा अशुभ कर्मनि जो तो कोई फल वठणु पसंदि न कंदो आहे। केरु चाहींदो मूंखे पापनि जी सजा मिले। हाँ मां भले कंहिंखे धोखो ॾियां, मां भले खून कयो हुजे, मां भले चोरी कई हुजे, मां भले कत्ल कयो हुजे, मां धोखा ॾिना हुजनि, छल कयो हुजे, कंहिंजा मां पैसा खाई वियो हुजां, कपट कयो हुजे,
पर मूंखे भगवान सजा न ॾिजो, हा न, मूंखे माफ़ कजो भगवान। छो कोई न चाहींदो आहे मूंखे कर्मनि जी सजा मिले। ओॾी महिल दया यादि ईंदी आहे, भगवान ॾाढा दयालु लॻंदा आहिनि। चओ हरे राम। ऐं ॿियो कोई असांजो कुझु अपराध करे त पोइ ईअं लॻंदो आहे हिनखे फांसी लॻणु खपे, हिनखे सजा मिलणु खपे। पोइ दुखी थी करे चवंदा आहियूं ॾिसजां मन भगवान जे घर देरि अथई पर अंधेर कोन्हे। ॾिसजां हलंदे हलंदे किरी पवंदे तूं, हलंदे हलंदे हीअं थींदे हूअं थींदे भगवान पुॼंदे तोसां। संत चवनि था इहे शब्द बि न चओ। असांजी दादी बुआ जयपुर राजस्थान वारी, उनखे कोई तंग कंदो परेशान कंदो त छा चवंदी दुख में, अरे तुंहिंजी ॿेड़ी तरई। ॿुॾई न चवंदी, ॿुधण में ईअं लॻंदो गुस्से में छा थी थिए, ॿेड़ी ॿुॾई। पोइ ध्यानु ॾींदासीं, अरे तुंहिंजी ॿेड़ी साई थिए, तुंहिंजी ॿेड़ी तरई, ईअं चवंदी। इहे चइबो आहे संस्कार, इहो चइबो आहे स्वभाव। हरे राम, मिठो राम, बोलो गौरव, सुठो राम, स्वीट राम, स्पाइसी राम, मिर्चन वारो आहे राम। नानी बिगाड़े छॾियो सभिनी। प्रसाद में मिर्च विझी हाणे राम खे बि मिर्चन वारो था कनि। मिठो राम तो वरी स्पाइसी कीअं थियो। हरे राम। राम जी खे मिठो ई सलोनो, सलोनो तो आहे न, शाम सलोना चवंदा आहियूं न भाई, साल्टी तक ठीकु आहे, हाँ स्वीट एंड साल्टी, स्पाइसी न चओ भाई। हरे कृष्ण। जेके स्पाइस पसंदि आहे त उहे चई था सघनि पिया, हा न। जी अम्मा तव्हां बि चयो स्पाइसी, हले 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 हले। पोइ छा आहे, सभु प्रेम सां तो सभु पसंदि कंदा आहिनि। केॾा बार ॿुधायो आहे तव्हांखे उहा राजस्थान वारी अम्मा जेकी चए पई, हा न, महाराज थारे खुर छूं। खुर याने जानवरनि जा थींदा आहिनि। संत चयो खुर, माण्हू चरण कमल चवंदा आहिनि, हाँ चरण न चए कमल न चए, चरण चए चरण न चए, पेर चए पेर न खुर। अम्मा तूं छा थी चए, नरक वेंदी आहे? उनखे इहो ई पतो नरक छा थींदो आहे। चई बाबा असांजा कहिड़ा कर्म जो नरक वञूं, नरक त तव्हां जहिड़े संतनि खे मिलंदो आहे बाबा। छो जो उनखे पतो ई न हो नरक छा आहे, वैकुंठ छा आहे। वो समझे भी बाबा जी आशीर्वाद था ॾियनि, भाई तोखे सुर्ग मिलंदो, वैकुंठ मिलंदो, हाँ तोखे फल मिलंदा। ही बाबा असांजी कहिड़ी ताक़त जो असां नरक वञूं। मुंहिंजा सच्चा पातशाह, नरक त तव्हां जहिड़नि संतनि खे मिलंदा आहिनि। महात्मा खिलण लॻा, जी हिनखे इहो ई पतो कोन्हे नरक छा आहे, त हिन जो छा बिगड़ंदो। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद, मुरारी हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर, दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। ॾिसो भाई, चोरीअ जो भउ कंहिंखे हूंदो, जंहिं वटि माल मतो हूंदो न, जंहिं वटि तिजोरी हूंदी, पॉकेट हूंदो, हुनखे त चोरीअ भउ हूंदो। और जेके वीचारा सुम्हंदा ई फुटपाथ ते, उहे बढ़िया निंड कंदा आहिनि, ख़बर आहे कुझु आहे ई कोन्हे, चोर छाईंदा चोर। राति जी खाई वरिती आहे, सुबुह जो मिलंदी खाईंदासीं। चओ हरे राम। हिकिड़ा महात्मा संत, त उन्हनि वटि मंगलू राम आयो। बाबा छा कयां, ॾाढो दुखी आहियां। चवनि था शनिअ जो दोष अथई। अच्छा त हिकु कमु कर, छा हवन कराए। और कंजूस हिक नंबर जो मंगलू राम चए थो हवन जेतिरा पैसा कीअं ख़र्च कयां। बाबा हवन न कराए सघंदुमि, काई ॻाल्हि न आहे। कारो कपिड़ो चाढ़ शनि महाराज ते। सोचण लॻो बाप रे, कारो कपिड़ो एॾो वॾो, हाँ चओ जय श्री कृष्ण। कारो कपिड़ो एॾो काॾो आणियां। ॾीओ ॿार सुठो कोई बढ़िया ॾीओ ॿार शुद्धीअ जो, हे त वधीक ख़र्चो आहे। त कारो रुमाल चाढ़ भला। रुमाल बि अॼुकल्ह 20-25 रुपए घटि काथे था अचनि पिया। अच्छा हिकु कमु कर, कारो धाॻो खणी अच, उहो ई चाढ़े छॾ। कारो धाॻो चाढ़,
एतिरे ते बि इहो कंजूस चए थो बाबा वरी केरु वञी वरी धागा वठां, धागा बि टुकड़ो थोरी कढी ॾींदा मूंखे, पूरो रील वठिणो पवंदो। जी रील छा 1000 रुपए ईंदो आहे? चई न 10 रुपए त ईंदो। जी 10 रुपया। चई बाबा कीअं ख़र्च कयां? चई त बस बस। चई छा बस? चई जी 10 रुपया तो वटि कोन्हनि त शनि महाराज तो छा बिगाड़ींदो? पोइ रहणी ॾे शनि महाराज खे। अञा तुंहिंजी छा हालत ख़राब हूंदी? शनि देवता बि उन्हनि वटि हूंदो जंहिं वटि कुझु हुजे, त तो वटि आहे ई कोन, तूं त ईअं ई छुटल आहे। चओ हरे राम। ये वहम बि उन्हनि खे ई थींदा आहिनि। असां वटि अलाए घणा फोन ईंदा आहिनि, अलाए घणा। छा आहे भाई, कुछ कमी आहे? न बाबा। रोटी नथी मिले थी? बीमारी आहे? बीमारी न बाबा। अरे आहे छा? त चई भैया ॾाढो दिमाग़ घुमेस थो। छो थो घुमेस? वहम थियो अथसि। कहिड़ो वहम? कंहिं कुछ करे छॾियो आहे, कंहिं कुछ करे छॾियो आहे। अॼु बि हिकिड़ी फोन आई त मां कंहिं मतिलबु छा कयो आहे? शादी वादी अथसि या श्रृंगार कयो अथसि? कंहिं चई न लगत लॻी वई अथसि। लगत? हा कंहिं कुझु करे छॾियो अथसि। मतिलबु जादू टोनो? चई हा हाणे सम्झो तव्हां, कुझु कंहिं करे छॾियो आहे। मां चयोमांसि ठीकु आहे, हिकु कमु कयो, तव्हां चयोसि पंहिंजे पुट खे अम्मा हनुमान चालीसा पढ़े, पोइ हनुमान चालीसा पढ़ंदो त भूत पिसाच निकट नहीं आवे। पोइ हे वरी जादू टोना काथो लॻंदसि, भूत ई न अची सघंदसि साम्हूं। हनुमान चालीसा पढ़े। चई पुट उहो त सुबुह जो सनानु करे पहिरियों हनुमान चालीसा पढ़ंदो। मां हनुमान चालीसा पढ़ंदो आहे, पोइ वरी कानो लगत लॻंदसि, त पोइ 100% इहो छा आहे? वहम आहे। हनुमान चालीसा बि पढ़ो था, राम जी जो नालो बि खणो था, ऐं चओ था वहम बि आहे। मतिलबु श्रद्धा कोन्हे तव्हांखे। चओ हरे राम। अश्रद्धाई वहम ठही थी लॻे। अश्रद्धाई वो लागापो थी वियो आहे, लगत थी वई आहे, लगत ई ठगत आहे। असां 10 सालनि खां चऊं था वेठा असांखे कोई जादू करे, टोनो करे, करे ई कोन थो पियो। चओ हरे राम। केॾा बार चयो आहे? हा अरे भगवान जे दर ते कमाल जी ॻाल्हि आहे। यमदूत नथा अची सघनि, भूतनि प्रेतनि जी केरु चए? भूत प्रेत नथा अची सघनि त लगत जादू टोना? ओहो हरे राम। मतिलबु भूतनि प्रेतनि जादू टोननि खां भगवान जो नालो घटि थी वियो छा? ये उन्हनि खे लॻंदा आहिनि जंहिंजी श्रद्धा न हूंदी आहे। लॻंदा न आहिनि, वहम लॻंदा आहिनि उन्हनि खे। तंहिंजे करे रोज हिकु पाठ कम से कम हनुमान चालीसा जो कयो। अगर अधु घड़ी, एक घड़ी, आधी ते पुन आद, थोड़ी देर भी भगवान जो नाम जपियो था, सत्संग कयो था, भगवान जी कथा ॿुधो था, कोई भी तकलीफ़ अचे भगवान खे पुकारियो था, त पक्को भरोसो रखो तव्हांखे धरतीअ ते कोई भी जादू टोना न करे सघंदो। वहम थी थो सघे, हा न, जादू टोनो त न थी सघंदो, लगत त न लॻी सघंदी। इहो विश्वास रखो। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख मंजन पूरन कृपाल। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। त जेको शुभ अशुभ सभिनी कर्मनि जे फल जो त्याग कंदो आहे, अहिड़ो भक्त मूंखे प्यारो आहे। चो हरे राम। दोस्त दुश्मन मान अपमान सर्दी गर्मी सुख दुख हिकु जहिड़ो ॾिसे ऐं संसार जे मोह खां छुटल आहे। संसार जी जंहिंखे दिलचस्पी कोन्हे। असां त पहिरियों ईअं पुछंदा आहियूं, व्हाट इज योर हॉबीज़? हाँ तुझी भाई केड़ी केड़ी हॉबीज है? हाँ मेरी मूवी देखना, माल जाना, सिनेमा जाना, डांस करना, ये करना। ये न चवंदा सत्संग करण मुंहिंजी हॉबी है, कथा ॿुधण मुंहिंजी हॉबी है, गोविंद जा गीत ॻाइण मुंहिंजी हॉबी है। चओ हरे राम। त ॾिसो भाई संसार में रही करे भगवान चवनि था संसार खां अलॻि रहो, यानी न्यारा रहो। रहंदासीं त संसार में, लेकिन
दिलचस्पी संसार में न रखो, दिलचस्पी अध्यात्म में रखो, भगवान में, भगवान जी भक्ति में, सत्संग में, प्रभु जे नाम में। संसार जे मोह खां जेको छुटल आहे, जेको गिला नेकीअ खे हिकु जहिड़ो समझंदो आहे। गिला माण्हू निंदा कनि, नेकी तारीफ़ कनि, ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। हा न, हिन महिल त ईअं लॻंदो आहे वाकई कोई बि करे वञे गिला, असांखे फ़र्क़ु नथो पए, कोई नेकी करे असांखे ज़रूरत न आहे। लेकिन जेॾी महिल थींदी आहे हा उहो पतो पवंदो आहे। आरती में रोज़ गायूं, मैं मूर्ख खल कामी कृपा करो भरता। ऐं विच बाज़ार में वञूं, कोई चए अरे मूर्ख काॾे थो वञे, चइनि माण्हुनि जे साम्हूं चए ओ दुष्ट, खल्याने दुष्ट, ओ राक्षस काॾे थो वञे, ऐं पोइ अंदरि विकार न अचे त पतो पए असां केतिरे पाणी में आहियूं। हरे राम। भगवान चवनि था भाई हिकु बि वचन खणी वठो, वॾी ॻाल्हि आहे। और भगवान खे अरदास कयो त सभई गुण अची वञनि, असंभव न आहे। त जेको गिला नेकीअ खे हिकु जहिड़ो समझंदो आहे ऐं भगवान जे स्वरूप खे नित जपींदो आहे, हे हरे ओम राधे श्याम, ओम सीताराम। हाँ अचो बाबा अचो। बाबा 4 ॼणा कम से कम हलंदा हा न। हाँ बस उन में हारमोनियम ढोलक झांझो वांझो चङो आहे, रखी छॾींदो सेवादारी। हाँ वियो वियो, हाँ ठीकु। हाँ बाबा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। भगवान श्री कृष्ण चवंता त जेको ईश्वर जे स्वरूप खे नित जपींदो आहे ऐं शरीर जंहिं बि नमूने हले उन में सदाई संतुष्ट आहे। वाह वाह। हा न, संतुष्ट रहे, जेको जेको सदाई राजी रहे। चओ हरे राम। ईअं न चए त हे हीअं न थियो, हूअं न थियो, हे न मिलियो, हे मिलियो, हीअं छो न मिलियो, मां त तुंहिंजे दर ते वेठो आहियां, मां त तुंहिंजो आहियां, मांखे हीअ शइ प्राप्त छो न थी। यथा लाभ संतोष सदाई, इहा ई भक्ति राम जी रामायण में था चवनि। यथा लाभ संतोष सदाई, जेतिरो लाभ थियो संतोष रखे। येन केन चित संतुष्टो, गीता में चवनि था जंहिं हाल में आहे संतुष्ट आहे। ईअं न की सुभाणे हे थिए, मांखे हे पद मिले, हेतिरी मूंखे रक़म मिले, हेतिरो मूंखे लाभ थिए, हीअं पहुचां त मां सुखी थी वेंदुमि, मां भंडारो कराईंदुमि, मां बढ़िया हेतिरो दान कंदुमि, हेतिरो कमु थी वञे। चवनि था हिन महिल, हिन क्षण, हिन पल में जंहिं हाल में आहे तूं राजी आहे त भगवान खे प्यारो। चओ हरे राम। तॾहिं चवंदा आहियूं त भाई तूने जो दिया है वो सब कुछ है प्यारे, जो हासिल नहीं वो तमन्ना नहीं है। जेको न मिलियो आहे उनजी ज़रूरत कोन्हे, ऐं जेको मिलियल आहे उहो ज़रूरत खां वधीक आहे। इहे नियम अथव भक्तीअ जा, भगवान जे प्रेम जा, भगवान खे प्रिय थियण जा, कि भगवान असां सां प्रेम कनि। हरे राम। जंहिं नमूने जीवन हले उन में जेको संतुष्ट रहंदो आहे, रहण जे स्थान सां जंहिंजो मोह न आहे, निवास में जंहिंजो मोह कोन्हे। चओ हरे कृष्ण। हा न, असांजो केॾो मोह हूंदो आहे घरनि में, मकाननि में। भगवान चवनि था न रखो, छो जो मकान छॾिणो पवंदो आहे। मकान घणनि तरहनि जा हूंदा आहिनि भाई। हा तव्हांखे पहिरियों ॿुधायो आहे न, कुझु साल पहिरियों, मकान 2 तरहनि जा हूंदा आहिनि। हिकिड़ो जंहिंमें असांजो शरीर रहंदो आहे, ऐं ॿियो मकान जंहिंमें असांजी आत्मा रहंदी आहे।
शरीर जंहिंमें रहंदो आहे उहो सीमेंट रेती गिटी मिटीअ जो जेको ठहियलु आहे इहो शरीर जे रहण जो मकान। आत्मा जंहिंमें रहंदी आहे उहो वरी शरीर इन जो मकान आहे। सम्झो था? त ॿिन्ही मकाननि में असांजी ममता न हुजणु खपे। ॿिन्ही में मोह ममता न हुजे, न शरीर जे मकान में न आत्मा जे मकान में। ये नंढा नंढा मकान छॾींदासीं त भगवान परमानेंट मकान ॾींदो, जेको मकान न टूटे फूटे न छूटे। अहिड़ो मकान कहिड़ो आहे? भगवान चवनि था मुंहिंजो परम धाम आहे, जाते अची करे कोई वापसि न वेंदो आहे। त रहण वारे मकान में असांजो मोह न हुजे। भगवान था चवनि अहिड़ी अचल बुद्धीअ वारो भक्त मूंखे प्यारो आहे। चओ हरे राम। ठीकु आहे भाई, एतिरो काफ़ी अथव, यादि रखिजो, हा न। बाक़ी हाणे हिकु ई श्लोक बचो अथव, 20 श्लोक, पोइ अध्याय जी हिते विश्राम अवस्था, वरी तव्हां महात्म ॿुधंदव।